गुलाब नबी मैसर आशिक रसूल आहे, उन जी पंहिंजो मक़ाम आहे। आशिक रसूल बि आहे, पंहिंजो मक़ाम बि आहे, ऐं उन जी हिस्ट्री जेकॾहिं बयानु कंदासीं वक़्तु घणो गुज़री वेंदो। उन जो हिकिड़ो ॿोल आहे त माशूक दुनिया जा हिकु पासे, मुंहिंजो अरबी ढोलण हिकु पासे। वाह वाह। माशूक दुनिया जा हिकु पासे, मुंहिंजो अरबी ढोलण हिकु पासे। जवाब में मोहम्मद मलूक अब्बासी सुघड़, हा मशहूर सुघड़ आहे, मशहूर उन चयो त हा लोखड़ी ताल कंहिंजो आहे, माशूक दुनिया जा पर पाइनि, पर हिक मुर्क हबीब जे मट न आहिनि। खणी मुश्क हथूरियूं मण लाइनि, पर पाक पसीने खां घटि आहिनि। माशूक दुनिया जा पर पाइनि, हिक मुर्क हबीब जे मट न आहिनि। वाह वाह। इहो मलूक अब्बासी हाणे त ज़िंदा न आहे, वीचारो मरी वियो। हा हा ॿई विया गुज़ारे, ॿई दुनिया। हा ॿई गुज़ारे। हा सही सही। बसि उहो साईं शाइर हिक ॿिए खे जवाबु ॾींदा आहिनि, ऐं ॿिया जेतिरा बि शाइर आहे, जेको लखनि जो छलो टके जो भाया